बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी नाज़रीन, गुज़र ॾींहं खां वठी असां ग़रीब, यतीम ऐं माज़ूर ख़ानदान में राशन ऐं जेको आहे सो उन्हनि ग़रीब ख़ानदान जे ॿारनि में ईद जा कपिड़ा विराए रहिया आहियूं। इहे जेका 70 वॻा हुया उन्हनि मां बाक़ी वञी 30-35 जेका आहिनि वॻा बचा आहिनि, जेका अॼु इंशाअल्लाह ग़रीब माज़ूर जेका ख़ानदान आहिनि उन जे बचनि में विराईंदासूं। उन सां गॾोगॾु असां कल्ह खिपरो, पोड़ो खान, नूंदो ऐं एॾा कुझु ख़ासि किलनि जा ॻोठ आहिनि उते बि राशन ॾिनोसीं। ऐं जेको आहे सो कंहिंखे व्हील चेयर ॾिनोसीं, कंहिंखे सिलाई मशीन ॾिनोसीं, कंहिंखे कैश जेका आहिनि रक़म ॾिनीसीं ईद जे लाइ। ऐं कहिड़नि फैमिलीज़ खे जेको आहे सो ईद जो राशन पिणु वठी ॾिनोसीं। इंशाअल्लाह सरहदी वारनि दोस्तनि जो ताउन रहंदो त इंशाअल्लाह ग़रीबनि जी हेल्प करण जे लाइ असां अॻिते हूंदासूं। त मां हिकु भेरो वरी तमामु सरहदी वारे दोस्तनि खे अपील कंदुसि त ईद जी ख़ुशियुनि में अवां जेका ग़रीब, मिसकीन ऐं माज़ूर ख़ानदान जा ॿचिड़ा आहिनि उन्हनि खे ज़रूरु यादि रखिजो। जिथे तव्हां पंहिंजे ॿचड़नि जे लाइ 5 वॻा वठो था, फैमिलीज़ जे लाइ वठो था, उते तव्हां पंहिंजे ओड़े पाड़े ते नज़र लाज़िमी रखिजो। ॾिसिजो त मथां को ग़रीब हुजे, उन जे ॿचनि जे लाइ जेके तव्हां हिकु वॻो जेका वठंदो ऐं ईद राशन वठंदो त उन्हनि ग़रीबनि जी ईद सुठे नमूने सां गुज़री सघंदी। सभ खां वधीक जेकी इबादत आहे इंसान जी इबादत आहे, सो असां सभिनी मुस्लमान खे घुरिजे त ओड़े पाड़े में जेका बि ग़रीब, मिसकीन, माज़ूर ख़ानदान रहनि था उन्हनि जो ख़्यालु रखूं।